7 नवंबर सिंध जे क़ौमी घराणे जे अज़ीम इंसान शहीद परियल शाह जी शहादत जो ॾींहुं। वॉइस ऑफ इंडस नेशन वेब नेटवर्क तां हाज़िर थी आहियां सिंध जी न्याणी प्रे सिंधु। शहीद परियल शाह जी क़ौमी जदोजहद। 1986 में शहीद परियल शाह सैयद बचल शाह जे घर में जन्म वरितो। संदसि आबाई शहर सिंध जे पुराणे वहिकरे ते अॾल बाडाणी आहे, जिते जे महबूब घटियनि में नंढपिण खेॾींदे गुज़ारियो, जॾां त तइलीम मैट्रिक ताईं हासिल कयाईं। शहीद परियल शाह सियासत जी शुरूआत क़ौमी झंडे सां कई। शहीद बशीर ख़ान कुरैशी बाडाणी अची क़ौमी परचम जस्कम यूनिट बाडाणी मथां लहराए यूनिट जो इफ़्तिताह कयो। उन खां पोइ शहीद परियल शाह फ़िक्र GM सैयद सां अहिड़ो त जुड़ी वियो जो संदसि मजाजी महबूब बि रोके कोन सघियसि। उहे महबूब जेको साह मसल हुयसि, जंहिं जे चपनि मां निकिरंदड़ लफ़्ज़ संदसि लाइ ऐं हुक्मनामनि जियां हूंदा हुयसि। सुजाॻ फ़र्द पंहिंजे वतन जी बका ऐं सलामती ते पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु हूंदा आहिनि। शहीद परियल शाह बि अहिड़े अणमोट किरदारनि मंझां हो, जेकी पंहिंजे वतन जो मुस्तक़बिल बचाइण लाइ पंहिंजे सर अर्पे छॾींदा आहिनि। शहीद परियल शाह जस्कम खां क़ौमी सियासत जी शुरूआत कई। सैयद जे नज़रिए हेठि आइन ऐं असूलनि जे भञकणियूं कंदड़नि सां नाराज़ थी वियो, जंहिं खां पोइ मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सां सुठो वक़्तु गुज़ारींदे पंहिंजी ज़िंदगी में साफ़ शफ़ाफ़ सियासत कंदो रहियो। 2013 में नंढे भाउ ज़ामिन शाह जी शहादत खां पोइ शहीद भाउ जे पलांद वठण लाइ शहीद नंढे भाउ ज़ामिन शाह जे वार्ड ते हलंदे जस्मम में शमूलियत कई, जंहिं में सेंट्रल कमेटी जो मेंबर रहियो। जस्मम में शामिल थियण खां पोइ रियासती इदारनि तरफ़ां रेड ऐं धमकियुनि जो सिलसिलो शुरू कयो वियो हो, पर शहीद परियल शाह उन्हनि धमकियुनि खे ॿुधो अणॿुधो करे पंहिंजे वतन ऐं क़ौम जी आज़ादी लाइ जदोजहद जारी रखियो आयो। 16 अक्टूबर 2014 ते बडाणी खां ॾेरकी वेंदे गुड्डू बैराज जे क़रीब पुनू खान कॉलोनी वटि पाकिस्तानी एजेंसियुनि तरफ़ां मुसाफ़िर वैन रोके शहीद परियल शाह खे खंभे गुम कयो वियो, जॾां त साईं GM सैयद जा 2 किताब सिंध ॻाल्हाए थी ऐं सिंधु देश छो ऐं छा लाइ 2 कपड़नि जा जोड़ा बि गॾु हुयसि। रियासती इदारनि तरफ़ां एकी ॾींहुं मुसलसल गैर इंसानी तशद्दुद थींदो रहियो। तशद्दुद में बिजली जा करंट, ड्रिल मशीन सां कुल्हनि, ठूंठनि, गोॾनि ते सोराख़ कया वेंदा हुया, जॾां त पूरो जिस्म तशद्दुद सां भरियल हो। 7 नवंबर 2014 ते सराइकिस्तान जे शहर संजपुर ज़िलो रहीम यार खान में तशद्दुद थियल ऐं मथे में गोलियूं लॻल लाश उछलायो वियो हो। संदसि जे किरदार में किथे बि झोल न रहियो। हिन जेल बि कटिया त रपोशन सां बि निभायो। सिंध जे शहर कराची में हो। क़ौमी तहरीक जी सियासत जो मरकज़ी किरदार रहियो। संदसि मधु ॻोठ में घर क़ौमी वर्करनि ऐं सिंध जे बेरोज़गारनि जो घर रहियो। शहीद परियल शाह क़ौमी वर्करनि, बेरोज़गारनि, नौजवाननि ऐं यारनि दोस्तनि जे पिरीं जहिड़ी छांव हुयो। साईं परियल शाह सिंध जे क़ौमी तहरीक जो हिकु ख़ूबसूरत किरदार आहे, जंहिंखे तारीख़ हमेशह पंहिंजे हंज में संभाले रखंदी। अॼु संदसि वरसी जे मौक़े ते संदसि जे ॾिनल क़ौमी क़ुर्बानी सां वचन जो विरजाऊ कयूं था त हर क़ुर्बानी ॾेई शहीदनि जे मक़सद सिंधु देश आज़ादु करे सुख जो साहु खणंदासीं।